नाज़रीन प्रोग्राम आखिर छाकज में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजा रवाज़ रहिया। नाज़रीन हर साल बजट पेश कई वेंदी आहे। हुकूमत दावा कंदी आहे त अवाम खे रिलीफ ॾींदासीं, अवाम खे रिलीफ ॾियण जा क़दम खयां पिया वञनि। हिन भेरे बि ईअं पियो थिए। इतिहादी हुकूमत आहे। इन खां पहिरियां इमरान ख़ान साहब जी हुकूमत जॾहिं बि बजट पेश कई या विच में मिनी बजट बि पेश कयूं वयूं त इहा ई दावा हूंदी हुई त अवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो। पर हिन वक़्तु 38% खां वधीक जी महांगाई आहे। मार्केट में हथरादू महांगाई आहे। आलमी सतह ते महांगाई आहे। IMF जा ॾुखिया शर्त आहिनि। ॾुखियनि शर्तनि जे करे फ़ैसिला बि ॾुखिया करणा पवनि पिया हुकूमत खे। 9 जून ते वफ़ाक़ी बजट पेश कई वेंदी। उनखे हथ में शिकिल ॾिनी वई आहे, न ॾिनी वई आहे, तजवीज़ूं कहिड़ियूं आहिनि, हिन वारे सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं तरक़ियाती बजट जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त 1100 अरब रुपयनि जो काथो लॻायो वियो आहे, तजवीज़ ॾिनी वई आहे। ऐं ॿुधायो पियो वञे इन वक़्त ताईं त सिंध जी जेका तरक़ियाती बजट आहे उन में 40% इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिंखां पोइ 617 अरब रुपया सिंध खे ॾियण जी तजवीज़ बि शामिलु कई वई आहे। IMF जे हवाले सां बि खोड़ शयूं गर्दिश कनि पियूं, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि, सीनियर तर्ज़निगार आहिनि। मोहसिन बबर साहब असांखे जॉइन कयो आहे। बबर साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी, वरी महिरबानी। कीअं पिया ॾिसो बबर साहब, हर भेरे ईअं हूंदो आहे, पोइ सरकारी मुलाज़िमनि खे इहो हूंदो आहे त 5%, 10% ऐं 15% असांजी पघारुनि में ऐं पेंशन में वाधारो थींदो। पोइ कंहिं न कंहिं हद ताईं उन्हनि जा मसइला हल थींदा आहिनि। ख़ानगी सतह ते या जेको प्राइवेट सेक्टर आहे उहो अलॻि भोॻे थो। ऐं हिन भेरे बि जेका बजट पेश कई वञे पई, ॾुखियूं हालतूं आहिनि, पहिरियां ई मईशत वेठल आहे। अवां कीअं पिया ॾिसो हिन दफ़े जेका मईशत जे हवाले सां पाण ॻाल्हि कयूं पिया त जेका बजट, माफ़ु कजो, बजट जेका पेश कई वेंदी, वफ़ाक़ी बजट, पाण सूबाई बजट ते बाद में ॻाल्हाईंदासीं, पर वफ़ाक़ी जेका बजट पेश कई वेंदी उनखे अवां कीअं पिया ॾिसो? IMF जी तलवार बि लटकियल आहे। जी साईं, बजट को तमामु घणियूं उमेदूं न लॻाइण घुरिजनि सदाईं जीअं हिन करे चवां पियो त जेका बजट पेश थींदी आहे उनजो नालो त उनखे प्रो पीपल ॾिनो वेंदो आहे त आवाम दोस्त बजट हूंदी, पर इहा बेसिकली हूंदी कोन्हे। पाकिस्तान में जेका इंडस्ट्री आहे, जेको ख़ासि तबिको आहे, बजट उन लाइ हूंदी आहे। तव्हां ॾिसो गुज़िरियल साल जी बजट जेका साल हले पियो जेको जून में ख़तमु थींदो, इन जी फेडरल बजट जेका हुई 9700 अरब रुपया हुई तक़रीबन। ऐं 9700 अरब मां आम माण्हू जे लाइ हिन में का ख़ासि शइ कोन्हे। 9700 अरब में लॻभॻि 10,000 अरब मां 4 या 500 अरब रुपया डायरेक्टली 500-600 अरब रुपया डेवलपमेंट लाइ ख़र्चंदा आहिनि, जंहिंमां बि 30-40% टैक्सिस ऐं ॿियूं शयूं कटिजी वेंदियूं आहिनि, कमीशनूं कटिजी वेंदियूं आहिनि। त वञी 200-300 अरब डायरेक्ट डेवलपमेंट जी स्कीम्स खे लॻंदियूं आहिनि, जंहिंखे चई सघे थो इहे माण्हुनि जी स्कीमूं आहिनि। ऐं इहे कुझु माण्हुनि खे फ़ाइदो ॾींदियूं, रोड रस्ता, ॿियूं स्कीमूं नंढियूं वॾियूं। इहे आहिनि फेडरल गवर्नमेंट जो डिफरेंट शेप हूंदो आहे बजट जो, ऐं बाक़ी सूबाई गवर्नमेंट जो हूंदी आहे मेनली उहा माण्हुनि खे फोकस कंदी आहे। हाणे बाक़ी रहियो ॻाल्हि टैक्सिस जी, त टैक्सिस ॾिसो पाकिस्तान में टैक्सिस जेके आहिनि इनडायरेक्ट टैक्सिस तमामु घणा आहिनि, ऐं उहे इनडायरेक्ट टैक्सिस लॻाए माण्हुनि खां वसूली कई वेंदी। तव्हां असां हिकिड़ो साबुण वठूं था, हिकिड़ो शैम्पू वठूं था, का बि शइ घर जी वठूं था, उन ते टैक्स लॻे थो, उहो असांखे ॾियणो ई ॾियणो आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में एट सोर्स डिडक्ट थी वेंदी आहे, उहो कुझु कोन था करे सघनि, टैक्स कटिबो, इनकम टैक्स। ॻाल्हि सॼी आहे त छा पाकिस्तान जो वापारी तबिको इनकम टैक्स जेको आहे उहो ॾिए थो? छा इंडस्ट्रियल तबिको जेको आहे उहो घुर्बल इनकम टैक्स ॾिए थो? इहे सभु सवालनि जेके हल करणा आहिनि। जेकॾहिं इन्हनि में का बहितरी टैक्स में आई ऐं इन्हनि खां टैक्स वरितो वियो त उहो त ठीकु थी वियो, गवर्नमेंट किटी में अची वेंदा। पर तव्हां ॾिसो त पाकिस्तान जी जेको 85% जेको बजट आहे उहो डिफेंस ऐं कर्ज़ा लाहिण में हलियो वेंदो। थी सघे थो 85 खां वधीक हिन भेरे 88 ताईं हलियो वञे। उहो 85% टैक्स हलियो वेंदो डिफेंस ऐं पंहिंजो कर्ज़नि जी वापसी में। बाक़ी बचंदो 10-12%, 13% टैक्स जेको बचे थो पाकिस्तान जो, उहो हलियो वेंदो सिविल गवर्नमेंट खे हलाइण में। ऐं जेको डेवलपमेंट जी बजट जेकी 1100 अरब चवनि पिया, जेको पॉसिबल ई आहे 600-700-800 अरब ख़र्च न थींदी अॻे साल, ऐं उहा ख़र्च थींदी पंहिंजो टोटल माण्हुनि जे मथां। त इन 5% मां तव्हां छा उमेद कयो था त माण्हुनि खे मिलंदो? सब्सिडी आहिनि, उहे IMF जे चवण ते वापसि वठनि पिया। सही। अच्छा मोहसिन साहब, गैस जा बिल उहे वधनि पिया। ऐं जेके हाणे त ख़बरूं अचनि पियूं त कुझु शयुनि ते टैक्स मणींदा, जेके कंज्यूमेबल आइटम्स आहिनि उन्हनि ते बि सुठो टैक्स अचे पियो त महांगाई वधंदी। ॻाल्हि सॼी आहे त मुंहिंजो सिर्फ़ु हिन में आख़िरी मुदो इन सवाल जे उन में तनाज़ुर में इहो आहे त जेके पाकिस्तान में शयूं प्रोड्यूस थियनि थियूं खाधे जूं, ख़ासि तौर ते ग़रीब माण्हुनि जा आइटम खाधे जा आहिनि, ॿिया सभु लग्जरी आइटम आहिनि, उन्हनि ते जेकॾहिं बि टैक्स लॻे थो, उन्हनि जी क़ीमत वधे थी त पोइ इहा हुकूमत जी जेका बि हुकूमत अचे थी उनजी नाकामी आहे।
जेके पाकिस्तान में शयूं पैदा थियनि थियूं उन्हनि ते टैक्स छाजी आहे, उन्हनि जूं क़ीमतूं छो वधनि थियूं? सही। बेसिकली कामयाबी हूंदी जेकॾहिं हिन में कोई बहितरी थी वई ऐं सरकारी मुलाज़िम जी पघारनि में ॿुधूं पिया 15 खां 20% इज़ाफ़ो थींदो, जेका हेॾी महांगी आहे उन हिसाब सां त कुझु बि न आहे। उनखे इन्फ्लेशन सां, फूड इन्फ्लेशन सां घटि में घटि कनेक्ट करणु खपे आहे, जेको न पिया कनि ऐं 15-20% ते इज़ाफ़ो कंदा। सही। मोहसिन साहब, IMF वारो मामिलो बि जेको आहे उहो बि ॼण त इंघायो पियो वञे ऐं जेके आयशा गौस पाशा जो जेको स्टेटमेंट हुयो या इसाक डार साहब जूं ॻाल्हियूं आहिनि या जेका IMF जी जेका हेड आहे MD आहे क्रिस्टीना, उनजो बि जेको बार बार मौक़िफ़ अचे पियो त पाकिस्तान खे पाण भरो करणु चाहियूं था ऐं चाहियूं था त पाकिस्तान इंसानी तरक़ी ते ध्यानु ॾिए ऐं उहो स्टेट ऐं इन्हनि मामलनि मां पंहिंजे पाण खे परे रखे। पर हाणे जेका बजट पेश कई वञे पई इन जे लाइ बि मुख़ालिफ़ धुर त यकीनी तौर ते चवंदी, पर या ईअं चऊं अफ़सोस आहे त मुख़ालिफ़ धुर हिन वक़्तु का हिकिड़े वॾे अरसे खां वठी का नज़र अचे कोन पई। सो अव्हां कीअं पिया ॾिसो त छा जेका हिन वक़्तु बजट पेश कई वेंदी 9 जून ते, छा उन में IMF जूं हिदायतूं, उन जा हुकुम, उन जा शर्त उहे सभु शामिलु हूंदा? जी बिल्कुलु नज़र अचे पियो वाज़े तौर ते। ऐं हींअर ताईं बि जेके शयूं कयूं वियूं आहिनि, गैस जी क़ीमतुनि में 1 जुलाई खां इज़ाफ़ो कयो वञे पियो 50%, त इहा बिल्कुलु IMF जी शर्त आहे हिकिड़ी। इहे इदारा पंहिंजो वर्किंग कनि कोन था, हिन जी एफिशिएंसी आहे कोन, त उन्हनि जो जेको बि नुक़सानु आहे उहो वरी कंज़्यूमर ते ईंदो आहे। हाणे हिकिड़ो प्रॉब्लम त IMF जो दुरुस्त आहे, जेको मां सम्झां थो फिलॉसफिकली दुरुस्त आहे, त बाबा तव्हां जेको बि टैक्स कयो था, जेका मां पहिरीं बि ॻाल्हि करे वियो आहियां, जेको पाकिस्तान जो इकोनॉमिक सिस्टम आहे उहो अमीर खे बेनिफिट करे, ग़रीब खे या मिडिल क्लास खे एतिरो बेनिफिट नथो करे ऐं उनजे लाइ नुक़सानकार सदाईं रहियो आहे। त IMF जो बेसिकली फिलॉसफिकल क्वेश्चन त ठीकु आहे त तव्हां सॼो तव्हांजो फ़ाइदो जेको आहे, जेके बि तव्हां मेजर्स वठो था, उहो फ़ाइदो हलियो वञे त अमीर खे, इंडस्ट्री खे गैस सब्सिडी, फलाणी सब्सिडी, टैक्सनि में सब्सिडी, फलाणी सब्सिडी, सॼी अमीर जे लाइ आहे। ग़रीब जे लाइ सब्सिडियूं कोन्हनि, सवाइ पाकिस्तान में हिकिड़ो ई ग़रीब जो सिस्टम जेको मैनेजर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, उनजे थ्रू को 400-450 अरब रुपया रखिया वञनि पिया, उन्हनि खे उहो डायरेक्टली मिलंदा। त इन खां अलावा डायरेक्टली ग़रीब लाइ कुझु आहे कोन। सही। पर सब्सिडी जी जेकॾहिं IMF जो मां आख़िरी ॻाल्हि करे जी मोहसिन साहब जी, त IMF जो जेको आहे हींअर मामिलो घणो त सियासी आहे, हिन में त कोई शक ई न आहे। उन्हनि खे इमरान ख़ान साहब जी शायदि वॾी तकलीफ़ नज़र अची थी सघनि, अमेरिका पोयां आहे, त IMF को अहिड़ो इदारो त कोन्हे जेको प्रोफेशनली शयुनि खे ॾिसंदो हुजे। हुनजे पोयां हिकिड़ी सियासत आहे, हुनजे पोयां हिकिड़ा मुल्क आहिनि ऐं उनजे पोयां हिकिड़ी सॼी ब्यूरोक्रेसी हिकिड़ी कमु करे थी, जेके ग़रीब मुल्क आहिनि, असांजे जहिड़े मुल्कनि खे दॿाए रखंदा आहिनि, ख़ासि तौर ते पाकिस्तान जहिड़ी न्यूक्लियर पावर स्टेट खे हू आर्म ट्विस्टिंग करे छिके रखंदा आहिनि त असांजी मर्ज़ी जा फ़ैसिला करियो। त उनमें पोइ पाकिस्तान ज़ाहिर आहे हिकिड़े ब्लॉक मां निकिरी ॿिए ब्लॉक में, उन ब्लॉक मां निकिरी वापसि हिकिड़े ब्लॉक में, त उन विच में पियो फिरंदो आहे पाकिस्तान। इहो मसइलो आहे त हिनजी हिकिड़ी सियासत पंहिंजी आहे त पोयां आहे, पर असांखे बहरहाल पंहिंजो क़िबलो त दुरुस्त करणो पवंदो। सही, बिल्कुलु सही था चयो। अच्छा बबर साहब, सब्सिडी जी अव्हां ॻाल्हि कई, त सब्सिडी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त भाण फैक्ट्रियुनि खे सब्सिडी ॾिनी वेंदी आहे, सब्सिडाइज़ अघ ते उन्हनि खे गैसिस ऐं ॿियूं शयूं उन्हनि खे प्रोवाइड कई वेंदियूं आहिनि, पर अव्हां पाण ॾिठो आहे त सॼो साल जेके आबादगार आहिनि उहे ब्लैक ते ख़रीदण ते मजबूर हुजनि था। उहा 1700-1800 वारी बोरी 2800, 3200, 3800 रुपयनि ताईं उहा वठण ते मजबूर हूंदा आहिनि। त जेका सब्सिडी जेका बि मिले थी, जंहिंजो बि ऐलान थिए थो, त इन ॻाल्हि सां त मां तव्हांजी सां इतफ़ाक़ कंदुसि, उन सब्सिडी जो सिधी रीति अमीर खे त फ़ाइदो मिले थो, पर ग़रीब खे फ़ाइदो कोन थो मिले। त पोइ छा पूरी दुनिया में इहो ई मॉडल यूज़ थींदो आहे सब्सिडी ॾियण जे लाइ, या दुनिया में का शइ मुख़्तलिफ़ आहे? न, दुनिया में ॾिसूं मुल्कनि में जेको रेगुलेटरी मैकेनिज़म आहे रियासत जो, उते फ्री मार्केट आहे। दुनिया में फ्री मार्केट जो मक़सदु आहे तव्हां जिन्सुनि जो अघु पाण तय कयो, पाण मार्केट तय करे, असां कोन तय कंदासीं। पर उनमें रेगुलेटरी जेको मैकेनिज़म आहे, कार्टलाइज़ेशन जेका आहे, वापारियुनि जी ऐं इंडस्ट्री जी जेका कार्टलाइज़ेशन आहे या जेका होर्डिंग आहे, ज़ख़ीरा अंदोज़ी आहे, उनखे रोकण लाइ तमामु सख़्तु इक़दाम कया वेंदा आहिनि। मां तव्हांखे भाण जो हिकिड़ो मिसाल ॾियां थो। भाण जी एॾी सब्सिडी ॾिनी वञे थी, वीचारो ग़रीब हारे जेको 5, 8, 10, 20, 50, 30 बोरियूं वठे थो भाण जूं, उहो त वीचारो तकलीफ़ में आहे। वापारी उन ते 50% ऐं 80% प्रॉफिट कमाइनि था, हालांकि उनखे हिकिड़ी फैक्ट्रियूं जेके आहिनि हिकिड़ी क़ीमत मुक़ररु कंदियूं आहिनि, उन खां पोइ फैक्ट्रियुनि ऐं जेके वापारी आहिनि उन्हनि जी मिली भगत सां इहो सभु कुझु थिए थो। होर्डिंग ऐं प्रॉफिटरिंग जेका थिए थी, मुनाफ़ाख़ोरी जेका थिए थी, यानी मिली भगत थिए थी। इन में वरी हिसो शामिल थिए थो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो, सूबाई हुकूमत जे खातनि जो, उन्हनि जो बि हिसो हुन में हुजे थो। तंहिंजे करे हुनजे मथां चेक बैलेंस आहे, कानून मौजूदु आहिनि, प्रॉफिट ऐं एंटी होर्डिंग ऐं एंटी प्रॉफिटरिंग जा कानून मौजूदु आहिनि, पाकिस्तान में हर हंधि मौजूदु आहिनि।
उहे लागू कोन था थियनि। हिकिड़ो DC हिकिड़ो AC जेको आहे पंहिंजे ताक़त इस्तेमालु करे पंहिंजी मज़ा लाइ अटे जा अघु ऐं भाण जा अघु ऐं जिन्सुनि जा अघु मार्केट में वधी सघनि। पर छा आहे जो हिते करप्शन जो राज आहे, करप्शन सिस्टम आहे, चरबट राज आहे हिकिड़ो, चाहे रियासत जो हुजे, चाहे फेडरल गवर्नमेंट जो हुजे, चाहे असांजे सूबाई गवर्नमेंट जो हुजे। सही। तंहिंजे करे इहो सवाल त इहो दुनिया में अचे थिए थो, दुनिया में फ्री मार्केट आहे, माण्हू उते रड़ त थिए कान थी एतिरी, छाकाणि हुन ख़बर आहे त कानून मज़बूत आहे ऐं पुछा थींदी पकड़ में अची वेंदासीं। हिते कंहिं पुछा ई कोन थो की हिते केरु पुछा करण वारो ई कोन्हे। तंहिंजे करे इहो जेसीं ताईं रेगुलेटरी मैकेनिज़म जेको आहे इहो इम्प्लीमेंटेशन हिन ते न थींदी मज़बूत, तेसिताईं को जेको असांजो मां त ॿुधायां हिकिड़ो असांजो इदारो आहे पाकिस्तान में जेको रेगुलेटरी मैकेनिज़म कंदो आहे, कॉम्पिटेटिव कमीशन ऑफ पाकिस्तान, CCP जंहिंखे चवंदा आहिनि। तमामु FCCP ऐं CCP इहे इदारा जेके आहिनि पाकिस्तान में कार्टेलाइज़ेशन ऐं जेके ग्रुप ठही वेंदा आहिनि इन्हनि खे ख़तमु करण लाइ उन्हनि हिकिड़ी रिपोर्ट जारी कयूं मुंहिंजी नज़र में जेके हिन साल गुज़रियूं। उहे हिकिड़ी हुई त खंड जे जेके माफ़िया आहिनि, खंड शुगर मिलनि वारा ऐं अटे वारा जेको माफ़िया आहिनि, उनजे ख़िलाफ़ उन्हनि तफ़सीली रिपोर्ट जारी कई त केरु केरु सूबाई हुकूमतूं ऐं माफ़ियाज़ कीअं इन्वॉल्व आहिनि हिन सॼे सिस्टम में, छा कार्रवाई थी, कंहिं हिकिड़े मिल जे ख़िलाफ़, कंहिं हिकिड़े शख़्स जे ख़िलाफ़ कार्रवाई थी। हाई कोर्ट जा हुकुम मौजूदु आहिनि त खंड जे शुगर मिलनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करियो, हिननि खे पैसा उगारियो। अॼु ताईं हुन हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते अमल नथो थिए। तंहिंजे करे ही बजट ऐं ही पैसा वधी विया ॿुधाईंदा तव्हांखे अची ॾिजो न, असांजा नाणे वारा वज़ीर जेके ईंदा फेडरल जा भई सूबाई बि तव्हांखे विझी ॾिजो साईं असां 500 अरब रखियासीं, हाणे 700 अरब रखूं पिया, त उन्हनि सां मक़सदु बिल्कुलु तव्हां रखो पर वेंदा कंहिंजे पेट में। सही, आख़िर एंड ऑफ द डे कामूरो ऐं जेको सियासी माण्हू आहे इहे सभु अमीर थींदा वेंदा, इन्हनि जा असास हर साल वधी वेंदा। ग़रीब वीचारो रुगो अटे जे लाइ ऐं इन्हनि मामूली शयुनि जे लाइ जेका ताब बि खाईंदो लाइ हिननि में बीठल तव्हांखे नज़र ईंदो। बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी मोहसिन बबर साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।